नओं ॻोठ लॻ ॻोठ जाड़ो कल्होड़े जा रहवासी मुबीन कल्होड़ो ऐं हयात कल्होड़ो जो ज़मीन ते तकरार थी पियो, जंहिंमें मज़हर कल्होड़ो सख़्त ज़ख़्मी थी पियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे नओं ॻोठ मां CN न्यूज़ जो रिपोर्टर शमसुद्दीन कल्होड़ो। जी शमसुद्दीन, छा तफ़सील आहिनि? महिरबानी अव्हां जूं। जी बिल्कुलु आयशा, रंगोठ लॻोठ जाड़ो कलोड़ो जे रहवासी मुबीन कलोड़ो ऐं हयात कलोड़ो जी ज़मीन ते तकरार थी पियो, जंहिंमें मज़हर कलोड़ो सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारिस थाणे ते खणी आया ऐं जवाबदार मुबीन कलोड़ो, शौकत कलोड़ो, शहज़ादो ऐं इल्ताफ़ कलोड़ो मथां NC दाख़िल कराई, जंहिं बैदि पुलिस लेटर ॾेई ज़ख़्मी खे रांदड़ इस्पताल रवानो कयो। रांदड़ में डॉक्टरनि फौरी तौरु लाड़काणे रेफर कयो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे लियाकत कलोड़ो आरिफ कलोड़ो चयो त जवाबदारनि खे हिकु बासाल शख़्सियात जी सपोर्ट आहे ऐं असां नंगोट ते थाणे ते फ़रियाद कई आहे, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। जवाबदारनि असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त असां SSP दादू DIG हैदराबाद खां नोटिस वठण जो मुतालबो था करियूं ऐं असां सां इंसाफ़ थियणु खपे। जी